बाडल ॻोठ दड़ाजे गर्ल्स प्राइमरी स्कूल जी छित मां हंधा हंधा चापुड़ किरण लॻा। क्लास में पढ़ंदड़ नियाणियूं मौजज़ाणे तौर बची वियूं। चापुड़ किरण सबबि क्लास जे ॿारनि में भाॼ पइजी वई। जॾहिं त स्कूल में मुक़रर मास्तरियाणियुनि थोरी शागिर्दियाणियुनि एतिराज कंदे चयो त असांजे स्कूल जी इमारत केतिरनि ई सालनि खां ज़बून हाल बणियल आहे, जंहिं करे असां लाइ का घड़ी ख़तरे खां ख़ाली न आहे। असां हर वक़्तु ख़ौफ़ वारी सूरत हाल में रहूं था। स्कूल जे हेड मास्तरियाणी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे स्कूल में भर पासे वारनि ॻोठनि जूं शागिर्दियाणियूं तालीम हासिल करे रहियूं आहिनि ऐं सवनि जे तादाद में ॿारनि जी सरासरी आहे, पर स्कूल जी इमारत जी नाज़ुक हालत हुजण करे ख़ौफ़ विचां केतिरा ई वालिदेन पंहिंजे नियाणियुनि खे स्कूल अचण खां रोके रहिया आहिनि। हिन जो त हाणे असांखे वधीक ख़दशो आहे त अॼु वरी छित मां चापुड़ किरण करे ॿारनि में वधीक ख़ौफ़ वारी सूरत हाल पैदा थी वई आहे, जंहिंजे करे ॿार क्लास अंदरि वेहण खां ई लवाइण लॻा आहिनि। हिननि वसारनि खां मुतालबो कयो त असांजे स्कूल जी इमारत नए सिर तामीर कराए ॾिनी वञे त जीअं असां कंहिं वॾे हादसे खां बची सघूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब टीवी।